दिन 420 सुबह 8 बजे। बिग बॉस आपको देर तक सोने की वजह से 2 दिन तक काल कोठरी में रहने की सजा सुनाते हैं। तू पांजी टुई जो जोर लगाए निंड करण न ॾिजाए असांखे। सॼो ॾींहुं लोड़ियूं था पिया हिते तव्हांजे लाइ। सॼो कमुकार मां एतिरो कमु घर में बि न आहियां कंदी जेको मां हिते कंहिं पिया फलाणे जे लाइ मानी पचाइणी आहे, फलाणे जे लाइ हे पचाइणो आहे, ऐं वरी उबता सुबता टास्क हीअं कर हूअं कर गुंजल मारिया। सॼो ॾींहुं रतु कयो आहे तूं। माणे बेबीअ जी नौकरियाणी आहे न, निंड करण बि नथो सहे पियो। निंड कई बि ॼण तुंहिंजे हियांव ते मुंङ डरिया आहिनि। मां लूअर कंहिं जाइ जा तुंहिंजा वॾा मारिया छा मां जो ईअं कढ पियो आहे न निंड करण थो ॾे न छा। सुबुह मर्दान सां बूथ ई मुंहिंजो ख़राबु करे छॾियो। माण्हू उथंदो आहे त को अलाह रसूल जो नालो वठंदो आहे। इहा ढीबक ढीबक तुंहिंजे लाइ कयूं असां बुछड़ा कंहिं जाइ जा। सुबह के 10:30 बजे। बिग बॉस चाहते हैं कि आप सब लोग लॉन में आ जाएं। लखो लानत थी इन्ही आवाज़ में लखो लानत थी। हेॾे मानी खाइण बि न ॾिजांइ। इहे 2 टुकर मां खाई वियसि त तूं ग़रीब पुछी वेंदे। इन में सुकून जा 2 गिरह विझणु ॾींदो आहे माण्हू। ईअं बुख ते टास्क शीतो सही माखूं किना छा। हाणे मां तुंहिंजी हिते गिला कयां पई। 2 टुकर माण्हू ॿिए खे सुकून सां मानी खाइण ॾींदो आहे। जज़ीज़ कंहिं जाइ जा न सहिजाए त मथां मोरां घणो न खाई वञे। लंघण ते वेठी आहियां न मां। हिकु त घुराए रखियो थी हिते बिग बॉस हाउस में, ॿियो खाइण पीअण बि न ॾिजांइ। हर शइ में तुंहिंजी टंग आहे इहा। ख़ुदा टंग भॼई पोइ तिरकी मरई लाले जी ट्रक जेठो अचे छल। बिग बॉस शो असांजे लाइ रतो कयो आहे क़ुरान ते। तूं असांखे बिग बॉस त खणी तूं शो आहे पर तूं असांखे सफ़ा ईअं ॾझा ॾेई छॾिया आहिनि माण्हू। ईअं बिग बॉस शीधो हलासो खिलाए न मूंखे घणो तूं कंटेस्ट टुशी आई आहे। वरी बि अधी बुबल त छा हाणे मां तोखे चवां। दोपहर 12 बजे। मासी मोरा आपका माइक कहाँ है? अपना माइक पहने। हे त वठ तुंहिंजो ॿियनि माण्हुनि जे विच में ॻाल्हाइण में कहिड़ो कमु। हर शइ तोखे ॿुधणी आहे। हा रननि वारो रूह थी छा त जिते 2 ॻाल्हाईंदो त चए असांजी गिला था करनि पिया। न मूंखे जाइ ॿुधाए तूं भला ॿुधी को बेरिया टाउन फतह कंदे जा तूं को वॾो को सियासतदान आहे साइंसदान आहे। तूं को न्यूटन जो ला ॾींदी। ॿुधण जो हिनखे शौंक़ड़ो आहे। माइक पायो माइक पायो। पाण में ॻाल्हायूं बि माइक तूं ॿुधे तोखे छा का ॿुधायूं त पाण में छा था ॻाल्हायूं पिया। बेस्ता बोरींदा पंहिंजी भला घर में माउ भेण नथी छा उन्हनि जूं वञी ॻाल्हियूं ॿुधूं। छाकाणि असां ते पियो आहे ख़ुदा को शल टंग भञई टाकी निकिरई का बेगर त बुछड़ा। दोपहर 3 बजे। आज तो बहुत अच्छी खुशबू आ रही है। क्या पक रहा है? तुम्हारे जेरे बुकियों पका रही हूँ, खाओगे? तुम बिग बॉस हो कना पुलिस के सिपाही हो। हर काम में तुम्हारी टांग है। घर में वटे ते नालो ना है ते वरी बिग बॉस शो आ मोतबर। कुरान ते अड़ी तो तवाई ॾियाराए पियो। घर पर तो के मानी न ॾींदा छा। मां वटि वरी क्या पका रही हो, खुशबू आ रही है, मिट्टी आ रही है खुशबू। बटालू थी ठाहियां पई जेके ॾिना थी न बजट में। ॿियो छा ठाहींदसि मां। मुर्गियूं पुलाव थी ठाहियां पई तुंहिंजे लाइ न। बुॾी बि नथो मरे इहो सुवालु कंदे। चांवर उते ख़तमु थी विया आहिनि उहो बि न ॾिजांइ। कुझु वठी ॾे कोन थो बाक़ी ॾॾे करण जो होशियारु आहे। रुॻो त मां खावां धूल थी पेट थी वरी जॾहिं पचाए विया त पोइ इहो वटो खणी थो अचे। मासी इहे लो वटा बूटी त ॾियो। बूटी न खा औंठो खा मां वारो। बिग बॉस आहे लंघण ते असां वेठा आहियूं तोखे छा आहे। तूं त तयार तयार शइ मिले थी पई न। तुमने मेरी सारी रोटी खा ली अब मैं लंघन पे हूँ क्या खाऊं मैं। मुझे लगा तुमने ड्रॉ कर लिया है इसलिए मैंने आपकी ओभर खा ली। मासी और मच्छर। बिग बॉस चाहते हैं कि झेड़ा नहीं करो विढ़ो, असली हिक ॿिए के जुंडे पटो ताकि रेटिंग आए शो की। लखो लानत थी नी सलाह में लखो लानत थी। बवेड़ा वो शैतान के अब्बे हेडे मानू 2 लोगों के बीच में सुलह कराता है कर तो गुरु चिंगारी देता है। शला आंड्रा गुंड्रा कढ़ाई खुदा है बवेड़ाऊ दीदार करावई न जा दोजख जा
जीअर दोज़ख में उछला वई सीखा विझई पेट में। मौसी मोरा मैंने तौबा की। अञा काथे ॾींहं के तारे तुम्हें अब दिखाऊंगी। तूं अञा तौबा ज़ारी छा कई आहे? तोखे त मां हिते गीसा पाराईंदसि। बिग बॉस शो असां का मिट्टी चिथींदी साए न सां चिथींदी साए। बिग बॉस शो आहे मोतबर आहे, असांजो वॾो आहे, असां जेको आहे पंहिंजे घर जूं वॾियूं मां पाढ़ाया। बिग बॉस शो आहे। ओ रब जो थी वास्तो तूं छॾे न यार वन, मां मरी बि सघां थी, मां मरी बि सघां थी। ओ जबल चोटी चढ़ी उतां कलमो पढ़ी, हा किरी बि सघां थी, मां मरी भी सघां थी। बिग बॉस चाहते हैं कि यही गाना आप हिंदी ज़ुबान में गाएं। ये शो हिंदी चैनल पे चलता है और हमारे दर्शक हिंदी ही समझते हैं, इसलिए हिंदी ज़ुबान का उपयोग करें। तुम्हारी माँ की आंखें सिंधी नथी वणे तोखे? यू रेसिस्ट। मानी खाओ त तोखे मसलो, निंड कर त तोखे मसलो, कंहिंसां ॻाल्हाए त तोखे मसलो। आहे कहिड़ी भलाई? अॻे भला राति जो चौकीदारी कंदो हुए छा? हर शइ ते नज़र थी। बेबुनियादा ॿियो महीनो आहे त सुख जो साहु खणण तूं न ॾिनो आहे। अलासू मां बि 7 सूमर भरींदसि सेधी मूसियाणी ते, जो तूं गंजो थी वञे जा गूंगो थी वञे। अहिड़ो बणा को असांखे बिग बॉस लॻो आहे बाहि ॾेई करे, बाहि ॾियाए करे। अहिड़ो हूंदो आहे माण्हू। मां धूल धमामनि सां सुख खणंदसि साईं कलंदर लाल ते। जे तोखे इन कुर्सी तो लाथई त अलासू गुंजल मारिया। रुगो बिग बॉस चाहते हैं कि फलान करो, बिग बॉस चाहते हैं कि तीर करो। इतना शौक है तुम खुद करो ना, हमें क्यों रवा रहे हो? तुम्हारे बाप के नौकर है, हम शो करने आए कर तुम्हारे आर्डर मनने आए फजूल के। मैं जा रही हूँ शो छोड़ के, और वीकेंड पे सलमान खान आए ना तो अपनी टुई में लंगा लेना उसको। आई क्विट दिस शो बिग बॉस न मिट्टी लखो लानत हो जईनी बिग बॉस वाणी ज़बान में। अलाए कहिड़ा आर्डर थो ॾे पियो। अञा काथे ॾींहं के तारे तुम्हें अब दिखाऊंगी। तूं अञा तौबा ज़ारी छा कई आहे? तोखे त मां हिते गीसा पाराईंदसि। बिग बॉस शो असां का मिट्टी चिथींदी साए न सां चिथींदी साए। बिग बॉस शो आहे मोतबर आहे, असांजो वॾो आहे, असां जेको आहे पंहिंजे घर जूं वॾियूं मां पाढ़ाया। बिग बॉस शो आहे। कट कर।